बस बस। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। खुदा ताला तव्हांखे तव्हांजे माइटनि खे तव्हांजी औलाद खे पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। खुदा ताला तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फ़रमाए। खुदा ताला हुज़ूर पाक जे सदक़े में तव्हांखे हर आफ़त आज़माइश तकलीफ़ खां पनाह में रखे। जीअं त मां हमेशह जमायत खे चवंदो रहियो आहियां, पंहिंजे ॿारनि जी सोहबत तालीम ऐं ख़ुदि अॻिते आयूं आहिनि ऐं ख़ुदा उन्हनि खे चङो मुक़ाम ॾिनो आहे हिन माशरे में। छोकिरियुनि सां तालीम सां गॾु तव्हां पंहिंजे छोकिरनि जी सोहबत ते बि नज़र रखो, छो जो हिकु दफ़ा ॿार ग़लति रस्ते ते हलियो वियो त उनखे सही रस्ते ते वठी अचण जे लाइ तव्हांखे तमामु वॾी महिनत करणी पवंदी। तव्हां बि परेशान थींदव, तव्हांजा पाड़े वारा बि परेशान थींदा, तव्हांजा मिट माइट बि परेशान थींदा अगरि तव्हांजो छोकिरो हिकु ग़लति लाइन ते ग़लति सोहबत में अची वियो। तंहिंजे करे तव्हां ॿारनि जी सोहबत ते नज़र रखो ऐं पाड़े वारनि सां हमेशह इज़त मोहबत कुर्ब ऐं प्यार सां हलो, छो जो जॾहिं बि ग़मी या ख़ुशी, चाहे अमीर हुजे या ग़रीब हुजे, ग़मी ख़ुशी हर कंहिंजे घर में थी अचे ऐं सभिनी खां अॻु में पाड़े वारो थो पहुचे। मिट माइट जेसि ताईं पहुचनि, कोई कमु थो करे, कोई कारोबार थो करे, परे था रहनि, जेसि ताईं मिट माइट पहुचनि पाड़े वारो हमेशह अॻु में थो पहुचे। तंहिंजे करे पाड़े वारे जी वधीक इज़त कयो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्त कयो। जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ था पढ़ियो, तव्हां सां लख ई फ़रिश्ता गॾु था पढ़नि जो तव्हां ॾिसी नथा सघो। सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्त तव्हांखे हिन दुनिया में बि आख़िरत में बि कमु ईंदो। हर नमाज खां पोइ पाकिस्तान जे लाइ, जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ ऐं पंहिंजी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ घुरो। मूंखां माण्हू हमेशह पुछंदा आहिनि जो भाउ तव्हां फ़ौज जे लाइ छो था चओ जो दुआ घुरो? उनजो जवाबु इहो आहे, अगरि असांजी फ़ौज न हुजे त असां इज़त सां ॿाहिरि घुमी नथा सघूं, छो जो दहशतगर्दी एतिरी वधी वई हुई। उन दहशतगर्दी खे फ़ौज पई संभाले, फ़ौज पई मुक़ाबिलो करे दहशतगर्दी जो। तव्हां खे ख़बर आहे, हर ॿिए टे ॾींहुं तव्हां अख़बार में टेलीविज़न में ॾिसो था एतिरा फ़ौजी शहीद थी विया। जो शहीद थी विया, ख़ुदा ताला त उन्हनि जो दर्जो तमामु मथे करे छॾियो, लेकिन जो ज़ख़्मी थिया उन्हनि जो छा आहे? उन मां केतिरा आहिनि जो हली फिरी बि नथा सघनि। असांखे सभिनी जे लाइ दुआ करणु खपे हिन मुल्क जे लाइ।
छो जे इन मुल्क जे करे असांखे इज़त मिली आहे, असांजो नालो इन मुल्क जे करे आहे। अगर असांखे इन मुल्क सां मोहबत आहे त पोइ फ़ौज सां बि असांखे इज़त ऐं मोहबत सां ई हलणो आहे। ॿियो तव्हां पंहिंजे ॿारनि ते महिरबानी करे तवजो ॾियो। अॼुकल्ह जो सोपारी ऐं इहो गुटका था खाइनि, उनजो वॾे में वॾो नुक़सान इहो आहे जो फ़िलहाल नौजवान असांजा नथा सम्झनि। वात जो कैंसर थो थिए, गले जो कैंसर थो थिए, ऐं जॾहिं इहो कैंसर थो थिए इन मां जान छॾाइण तमामु ॾुखी आहे। तव्हां पंहिंजे माइटनि सां ज़रूरु हे ॻाल्हायो कि पंहिंजे मज़हब, पंहिंजे अक़ीदे, पंहिंजे ईमान ते तव्हां क़ाइमु रहो, पंहिंजी औलाद खे बि हुन ते क़ाइमु रखो। उन सां गॾु कंहिं बि मज़हब, कंहिं बि अक़ीदे सां छेड़छाड़ न कयो। असां पंहिंजे अक़ीदे ते क़ाइमु आहियूं, सिलसिला क़ादरिया। असांखे पंहिंजो ईमान, अक़ीदो, मज़हब ॾिसणो आहे, कंहिं ॿिए जो न आहे ॾिसणो। तंहिंजे करे कंहिं ॿिए जे मज़हब सां काई छेड़खानी, छेड़छाड़ करण जी तव्हांखे ज़रूरत ई न आहे। ख़ुदा तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। महीने खां मां पंहिंजी जमायत में पियो हलां, तक़रीबन शाम जो वरी कचहरी मां जॾहिं कयां थो उन में तक़रीबन ग़रीब माण्हू बि आहिनि जंहिं सां हाल अहवाल थो वठां। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, मौसम सॼी दुनिया जो मटिजी वियो आहे, पाकिस्तान जो ई मटिजी वियो आहे। जो बि 12, 15, 20 एकड़, 50 एकड़ वारो अगरि सम्झे थो जो ज़मींदारी मां उहो कमाए सघंदो त तमामु ॾुखियो कमु आहे। कॾहिं पाणी न आहे ऐं बरसाति जी बि काई ख़बर नथी पए। इन दफ़े एतिरी गर्मी पई जो फसलनि खे नुक़सान पहुतो आहे। त नंढो खातेदार कोशिशि करे माल वधाए, ॻऊं वधाए, ॿकरी वधाए, जंहिं मां उनखे फ़ाइदो थींदो। पंहिंजी ॿनी में ई तव्हां गाह चारो करे था सघो पंहिंजे जानवरनि जे लाइ। माल वधाईंदव, इहो सुन्नत रसूल आहे। इन में तव्हां सभिनी खे बरकत थींदी। ऐं हमेशह ॿीहर चवां थो, पंहिंजे छोकिरियुनि ते तवजो ॾियो। छो इहो छोकिरियूं जॾहिं वॾी थींदियूं त इन्हनि खे पंहिंजो घर हलाइणो आहे। इन्हनि वटि तालीम हूंदी त घर बि संभाले सघंदी, पंहिंजी औलाद खे बि संभाले सघंदी। इंशाअल्लाह ताला ख़ुदा सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। मेरे परवरदिगार हम गुनाहगार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कब्र के हिसाब से हमें पनाह में रख। हे मेरे परवरदिगार, तो अपने हबीब के सदक़े में हमें जन्नत में जगह अता फरमा। हे मेरे परवरदिगार, हुजूर पाक के सदक़े में हमारे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। हे मेरे परवरदिगार, जो दर बीमार हैं उन्हें शफा अता फरमा अपने हबीब के सदक़े में। मेरे परवरदिगार, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े में जहाँ जहाँ मुसलमान रहते हैं उनकी हिफाजत फरमा। हे मेरे परवरदिगार,
अपने महबूब के सदक़े में हमें हर आफत आज़ तकलीफ से पनाह में रख। हम गुनाहगार हैं, हमारे गुनाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मिठा मन ठारो यार, मोहब मिठा मन ठारो यार, मोहब मिठा मन ठारो यार। देखो दिलासो दिल मुझे के देखो दिलासो। मन मोहे तो मस्त कयो भाई, मन मोहे तो मस्त कयो भाई, मन मोहे तो मस्त कयो। जान बजल वे धारो यार, जान बजल वे धारो यार, जान बजल वे धारो यार, जान बजल वे धारो यार। देखो दिलासो दिल मुझे के देखो दिलासो दिल मुझे के। मोहब मिठा मन ठारो यार, मोहब मिठा मन ठारो यार। देखो दिलासो दिल।